अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलाट में सत्तार सरोयामान जी ख़िदमत में हाज़िर है। इंटरव्यू सीरीज़ में अॼु असां कुछ अहम मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। यकीनन ही मौज़ू बि तव्हांजे लाइ एतिरो ई अहम आहे जेतिरो इन खां अॻु डिस्कस हेठि आयल मौज़ू आहिनि। असां सूमरनि जे दौर ते ॻाल्हाए आया आहियूं। इब्तिदा असां सूमरनि जे दौर खां कई हुईसीं, छाकाणि त सिंध जे अदब जे हवाले सां बुनियादी दौर तसवुरु थिए थो। पर थोरो जेकॾहिं असां पोइ ते हलिया वञूं राय दौर में, थोरो उन्हनि जो थोरो जाइज़ो वठूं त राय दौर ऐं पोइ ब्राह्मण दौर, इन्हनि दौरनि जी कहिड़ी हैसियत आहे। हाणे राय दौर ऐं राय दौर जेको आहे असां वटि 632 खां शुरू थिए थो ऐं ईअं सम्झो त 495 खां शुरू थिए थो ऐं 632 ताईं हले थो पियो राय दौर। हाणे जॾहिं राय दौर 495 खां शुरू थिए थो ऐं 632 ताईं हले थो त ही दौर तारीख़ूं लिखनि थियूं पियूं त सिंध जे राय घराणो पहिरियों हाकिम आहे। हाकिम घराणो जेकॾहिं आहे सिंध में त उहो पहिरियों हाकिम घराणो आहे राय घराणो। हाणे राय दौर में जेका सरकारी ॿोली आहे उहा संस्कृत रही आहे। राय दौर में जेका असां वटि सरकारी ॿोली आहे उहा संस्कृत रही आहे ऐं हिन दौर में सिंध खे 4 सूबनि में विरहायो वियो, जंहिंमें असांजो अलोर बि शामिल आहे। अलोर जो तख़्त जेको आहे उहो पहिरियों तख़्तगाह जेको तसवुरु थिए थो असां वटि, उहो हिन राय दौर में अलोर जो तख़्त। हाणे असां वटि सेविस्तान बि सूबो रहियो आहे हिन दौर में, राय दौर में। भाटिया सूबो रहियो आहे, मुल्तान सूबो रहियो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां अलोर असांजो सूबो रहियो आहे। हाणे जॾहिं 4 हिसनि में विरहाए वियो सूबनि खे त असां वरी जॾहिं उन जा मशहूरु शहर ॾिसूं था पिया त देबल हिन जो मशहूरु शहर आहे, हिन दौर जो देबल। ऐं हिन खे छाकाणि त बंदर बि आहे त हिन करे हिन शहर जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे देबल खे। ऐं राय घराणे जी जॾहिं हुकूमत ख़तमु थिए थी त आख़िरी जेको हुक्मरान आहे राय घराणे जो उहो आहे राय सहासी सानी। हाणे राय सहासी सानी पंहिंजे उमिरि जे माना हुकूमत जे आख़िरी हिसे में राजा चच हिन जी दरबार में दाख़िल थिए थो ऐं पहिरियां ई इन जो वज़ीर थिए थो, तालीम जो वज़ीर ऐं अहम सलाहकार बणिजे थो चच, छाकाणि त अकाबर हुयो, ॾाहो हुयो ऐं ख़ूबसूरत नौजवान हो, त इन जे करे राय सहासी हुनखे ॾाढो पसंदि बि कंदो हो, छाकाणि त उहो अकाबर हो ऐं फ़ैसिलनि में मुशावरत में हुनखे ॾाढो कमु ईंदो हो ऐं हुन पंहिंजो हुन जेके ख़ासि माण्हू बणाए छॾियो ऐं तालीम जो वज़ीर बणियो। जॾहिं राय सहासी जे दरबार में यानी हुनजे घर ताईं, हुनजे महल ताईं राजा चच जी रसाई थी त राजा चच छाकाणि त हसीन जमील हो ऐं अकुलमंद हो, त इन जे करे राजा चच ते राय सहासी सानीअ जी जेका ज़ाल हुई यानी राणी हुई उहा हिन ते आशिक़ थी पई ऐं अहिड़े तरीक़े सां कंहिं न कंहिं तरीक़े सां हिकु सिट सिटी वई ऐं हुन सिट सिटी में राय सहासी सानी खे मारायो वियो साज़िश करे। ऐं जॾहिं ख़ाली थियो मैदान त पोइ राणीअ जेको आहे उहो राजा चच सां शादी कई ऐं अहिड़े तरीक़े सां सिंध में ब्राह्मण दौर बाक़ाइदा 632 में स्टार्ट थिए थो पियो। हाणे जॾहिं असां नीरोन कोट जॾहिं हिन जे शहरनि जी ॻाल्हि था कयूं, वॾनि शहरनि जी राय दौर में, त असांखे अरोड़ त मिले थो, देबल त मिले थो, पर नीरोन कोट बि असांखे वॾो शहर मिले थो पियो ऐं मुल्तान हिन दौर जा जेके वॾा शहर आहिनि। भाटिया जीअं मां तव्हांखे चयो सूबाहा, भाटिया, सेविस्तान, अलोर। अहिड़े तरीक़े सां वरी जॾहिं 632 में जॾहिं ब्राह्मण दौर अचे थो, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त राजा चच जी एंट्री थी वई ऐं बाक़ाइदा उनखे तख़्त ते विहारियो वियो। राणीअ सां शादी करण खां पोइ तख़्त उनजे हवाले थी वियो ऐं अहिड़े तरीक़े सां राजा चच तक़रीबन कोई 40 साल ज़बरदस्त नमूने सां हुकूमत कई। चच जे मरण खां पोइ उनजो भाउ राजा चंद्र जेको हिन जे दौर में गवर्नर बि हो, उहो हाकिम बणियो ऐं जीअं उहो फ़ौत थियो त असां वटि जेको राजा ॾाहर आहे, राजा चच जो पुटु, उहो ज़ाहिर तेसिताईं वॾो थी चुको। राजा चंद्र जे वफ़ात खां पोइ राजा चच माना हुकूमत संभाली, राजा ॾाहर हुकूमत संभाली ऐं अहिड़े तरीक़े सां 712 में मंसूरा में ब्राह्मणाबाद में मोहम्मद बिन कासिम राजा ॾाहर खे शिकस्त ॾेई अरबन जी हुकूमत क़ाइमु कई ऐं राजा चच बि हिकिड़ो
हसीन जमील इंसान हो ऐं बहादुर हो ऐं उन विढ़ंदे विढ़ंदे आख़िर में जान ॾेई छॾी, अरबनि सां आख़िर ताईं विढ़ंदो रहियो। हाणे जेको राय घराणे खां पोइ जॾहिं असां ब्राह्मण घराणे जी ॻाल्हि था कयूं त ब्राह्मण दौर में बि असांखे संस्कृत ई सरकारी ॿोली मिले थी, छाकाणि त ब्राह्मण बि हिंदू हुआ ऐं उन्हनि जे दौर में जेको आहे उहो यकीनन संस्कृत ॿोलीअ जी तरक़ी थी, उनखे अहमियत मिली, उहा ई लिख पढ़ जी ॿोली थी। अच्छा, हिन दौर में जीअं राय दौर आहे त राय दौर में असां चवंदासीं त उन दौर में ॿुध धर्म, सिंध जा माण्हू ॿुध धर्म जा पोइलॻ हुआ, पर ब्राह्मण दौर में वरी सिंध जा माण्हू हिंदुइज़म जा पोइलॻ थी विया, हिंदू धर्म जा पोइलॻ थी विया। ऐं पोइ वरी जॾहिं अरब आया त वरी अरब दौर में असांजा माण्हू मुस्लमान थींदा विया ऐं ईअं हिकिड़ो नओं एरा शुरू थियो। सो उमेदु आहे त हीअ जेका नंढी वीडियो आहे जंहिंमें राय घराणे जे हवाले सां मुख़्तसिर ऐं ब्राह्मण घराणे जे हवाले सां मुख़्तसिर अव्हां सां ॻाल्हि ॿोल थी, मुख़्तसिर हिकिड़ो खाको तव्हांजे ज़हन में मूं आंदो। यकीनन इन्हनि दौरनि खे तव्हां डिटेल में पढ़ंदो त तव्हांजे लाइ वधीक फ़ाइदो थींदो। मां हे इशारनि किनायनि में ऐं ॻाल्हि करे वियो आहियां ऐं अव्हांखे तफ़सील सां हिन ॻाल्हि खे सम्झणो पवंदो त जीअं जेकॾहिं तव्हां खां राय घराणे जे हवाले सां ब्राह्मण घराणे जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल थिए त ज़रूरु तव्हां उन में पंहिंजो हिसो वठी सघो ऐं सुहिणे नमूने सां उनखे बयानु करे सघो। सो उमेदु आहे त तव्हांखे असांजी हीअ वीडियो बि पसंदि आई हूंदी। सो ज़रूरु तव्हां पंहिंजनि दोस्तनि सां हिन वीडियो खे बि शेयर कजो ऐं बेल आइकन खे बि दॿायो त जीअं असांजा नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचनि। सो मोकिलाणी न आहे, वरी नए प्रोग्राम में नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।